मुल्क में आम चुनाव लाइ पोलिंग मुकमिल थियण खां पोइ वोटनि जी ॻणप मुख़्तलिफ़ तबक़नि ते गैर सरकारी ऐं गैर हथमी नतीजा अचण जो सिलसिलो बि जारी। समूरे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 855 तबक़नि ते अवाम पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। सिंध में क़ौमी जे 61 ऐं सूबाई असेंबली जे 130 तबक़नि ते वोटिंग थी। पंजाब में क़ौमी जे 141 ऐं 297 सूबाई तबक़नि ते वोट कास्ट थिया। केपी में क़ौमी जे 45 ऐं सूबाई असेंबली जे 115 सीटुनि ते चूंड थी। बलोचिस्तान में क़ौमी जे 16 ऐं सूबाई जे 51 सीटुनि ते पोलिंग जो अमल मुकमिल थी वियो। सिंध जी राजधानी कराची, हैदराबाद, मीरपुर, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे समूरनि शहरनि ऐं ॻोठनि में क़ाइम पोलिंग स्टेशन ते वोटिंग थी। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते वोटिंग जो अमल देर सां शुरू थियण जूं शिकायतूं। मुख़्तलिफ़ हंधनि ते वोटर्स जी रश त किथे वरी पोलिंग अमलो वोटर्स जो इंतज़ार कंदा रहिया। आम चूंडुनि में वॾा नाला मैदान ते लथल मुख़्तलिफ़ हंधनि ते अपसेट थियण जा इम्कान। NA 130 ते अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ ऐं PTI जी हिमायती आज़ाद उम्मीदवार यास्मीन राशिद में सख़्त मुक़ाबलो। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी 3 तबक़नि ते मैदान में लथल। राशिद महमूद सुमरो, नासिर महमूद सुमरो ऐं अता तरड़ संदसि साम्हूं बीठल। NA 207 शहीद बेनज़ीराबाद ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं आज़ाद उम्मीदवार सरदार शेर मोहम्मद रिंद में मुक़ाबलो। NA 123 ते मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज शरीफ ऐं जमायत इस्लामी जे लियाकत बलोच आमो साम्हूं। NA 44 डेरा इस्माइल खान ते JUI सरबराह मौलाना फजल रहमान। PTI जो हिमायती उम्मीदवार अली अमीन गंडापुर में सख़्त मुक़ाबलो। मुस्लिम लीग नून जे सीनियर नायब सदर मरियम नवाज़ NA 119 ते क़िस्मत आज़माए रही आहे। NA 24 चारसिदा ते क़ौमी वतन पार्टी जे आफ्ताब शेरपाऊ जो मुक़ाबलो। NA 25 चारसिदा तां अवामी नेशनल पार्टी जे सरबराह अहमल खान वली ऐं आज़ाद उम्मीदवार फजल मोहम्मद खान मैदान में लथल।